अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। मोहतरम नाज़रीन, दुलाब ड्रामे जी अचण वारे एपिसोडनि में हाणे हिकु बहितरीन कमु थियण वारो आहे। उहो वरी कीअं, उहो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। मोहतरम नाज़रीन, हाणे जेको होटल ख़ुशि थियो वेठो आहे त मुंहिंजो भलो थींदो। मां जेको फ़ैसिलो कयो आहे पंहिंजी सौट गुलपरी खे ककर खे ॾेई छॾियो आहे। हाणे जेको आहे न, शाहनवाज़ ख़ान मुंहिंजे सौट मुराद ऐं अली गुल खे छॾाए ॾींदो। ईअं कॾहिं बि कान थींदो। अॻिते हली इहो थींदो, लेकिन कुझु ॾींहंनि ताईं ककर ऐं रहज़न जेको आहे न, इन्हनि खे ज़लील कंदा। ऐं रहज़न त तयारु आहे केस खां हथु खणूं, लेकिन ककर तयारु न आहे। ककर कोन मञंदो। इन ॿिन्ही सौटनि जी पाण में तू में थींदी त बाबा हाणे छा कयूं। रहज़न चवंदो केस खां हथु खणणो आहे, शाहनवाज़ ख़ान असांखे कोन छॾींदो। ककर चवंदो कॾहिं बि कोन, शाहनवाज़ ख़ान खे कहिड़ी ज़रूरत आहे जो असांखे हथु विझे। यानी ककर ईअं सम्झे थो त असां सभु खां वधीक ताक़तवर आहियूं। हू शाहनवाज़ ख़ान खे बि पुठी ॾेई रहियो आहे। शाहनवाज़ ख़ान खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रहज़न सम्झे थो या मुराद सम्झे थो त हू केॾो शातिर इंसानु आहे। ऐं शाहनवाज़ ख़ान रहज़न खे धमकी बि ॾिनी हुई, जे मूंसां तूं धोखो कयो त मां तुंहिंजा टांडा कढी छॾींदुसि, जीअं मां मुराद जा लाही पटे छॾिया। इन जे लाइ रहज़न जो ज़ोर आहे ककर जे मथां त इहा ॻाल्हि मञ त केस खां हथु खणूं, लेकिन ककर कान थो मञे। तमामु जल्द इहो तमाशो बि थियण वारो आहे। ॿी तरफ़ दोस्तो, गुलपरी खे उन जूं घर वारियूं यानी सम्झाईंदियूं फैमिली में।